जी दोस्तों, अवां खे भलीकार कयूं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे हिकु अहिड़ी सिंधी शख़्सियत जे बारे में जेका पूरी दुनिया में तमामु घणी मशहूरु आहे। अॼु असांजो वीडियो आहे अंग्रेज़ी फिल्मुनि जे हिकु अदाकार जे बारे में जंहिंजो असुलु तालुक़ु सिंध धरतीअ सां आहे। हिन शख़्सियत जो नालो आहे कुमेल नंजियाणी, जेको HBO चैनल जे मज़ाया सीरीज़ सिलिकॉन वैली में दनेश जे किरदार सां मशहूरु आहे। कुमेल नंजियाणी, जंहिंजो मुकमल नालो आहे कुमेल अली नंजियाणी, जेको अंग्रेज़ी फिल्मुनि ड्रामनि जो अदाकार, कॉमेडियन ऐं लेखक आहे। कुमेल नंजियाणीअ जो जनमु अंगारे जे ॾींहुं 21 फरवरी 1978 में सिंध जे शहर कराचीअ में हिकु सिंधी फैमिली में थियो। हिन पंहिंजी इब्तिदाई तालीम कराचीअ जे सेंट माइकल कन्वेंट स्कूल मां वरिती। कुमेल खे नंढे खां ई खिल भोग याने कॉमेडीअ जो शौक़ु हुयो ऐं हमेशह मज़ाया किताब या कहाणियूं पढ़ंदो हुयो। पंहिंजी इब्तिदाई तालीम मुकमल करण खां पोइ कुमेल अमेरिका वियो ऐं लोवा गिरनैल कॉलेज मां कंप्यूटर साइंस ऐं फ़लसफ़े में डिग्री हासिलु कई। डिग्री वठण खां पोइ कुमेल लॻभॻि 6 साल हिकु कंपनीअ में नौकरी कई, पर हिन खे नौकरी पसंदि न हुई, सो हिन इस्तीफ़ा ॾिनी ऐं हिकु कॉमेडियन तौरु कमु शुरू कयो। कुमेल जे ख़ानदान में हिन जो वालिद डॉक्टर एजाज़ नंजियाणी, वालदा शबाना नंजियाणी ऐं नंढो भाउ ज़ैन नंजियाणी आहे। उनखां अलावा जग मशहूरु शीरीन नंजियाणी, जेका स्कॉटलैंड में रेडियो प्रेज़ेंटर आहे, उहा पिणु कुमेल नंजियाणीअ जी सौट आहे। कुमेल पंहिंजे फ़नी सफ़र जो आगाज़ 2007 में शिकागो में लेक शोर थिएटर में हिकु स्टैंड अप कॉमेडियन तौरु कयो। अहिड़ीअ रीति 2008 ताईं हिन जो उहो कॉमेडी शो तमामु घणो मशहूरु रहियो। उनखां पोइ हिकु TV चैनल जे प्रोग्राम सैटरडे नाइट लाइव में हिकु इंडियन रिपोर्टर तौरु किरदारु निभायो। अहिड़ी रीति हिन जो सफ़र कामयाबी तरफ़ रवां दवां थियो ऐं हिन 2009 में हिकु TV शो द कॉलबर्ट रिपोर्ट्स में कमु कयो। उनखां पोइ हिन कॉमेडी सीरीज़ माइकल एंड माइकल हैव इशूज़ में पाकिस्तानी वर्कर जो किरदारु अदा कयो। उनखां पोइ TV शो अगली अमेरिकन, बॉब्स बर्गर्स, एडवेंचर टाइम्स, गूगी ऐं द ट्वाइलाइट ज़ोन में कमु कयो। अहिड़ीअ रीति कुमेल खोड़ सारियुनि अंग्रेज़ी फिल्मुनि में पिणु कमु कयो, जहिड़ोकि द 5 Years Engagement, द किंग्स ऑफ समर, हेल बेबी, सेक्स टेप, हॉट टब टाइम मशीन 2, गूज़बम्प्स, फर्स्ट फाइट, मैन इन ब्लैक, इंटरनेशनल ऐं आई लव बर्ड्स। कुमेल थिएटर, TV ऐं फिल्म सां गॾु वेब सीरीज़ में पिणु कमु कयो आहे। हिन जी मशहूरु वेब सीरीज़ जा नाला हिन रीति आहिनि: जैक एंड आमिर, हंट द ट्रूथ, गेम एंड ग्रम्प्स, मूवी फाइट्स एंड गे ऑफ थ्रोन। जी दोस्तों, त हीअ हुई मालूमात हॉलीवुड जे अदाकार कुमेल नंजियाणी जे बारे में, जंहिंजो असुलु तालुक़ु सिंध धरतीअ सां आहे। दोस्तों, उमेद कयूं था त असांजो वीडियो ऐं मालूमात अव्हां खे पसंदि आई हूंदी। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। लख थोरा। जी लतीफ़। जय झूलेलाल।